अस्सलाम वालेकुम दोस्तों, सोप सीरियल तकरार जे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे इन जी तफ़सील ॼाणण लाइ जेकॾहिं अव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा जीअं हर ईंदड़ नई ख़बर जल्द खां जल्द अव्हां ॿाहिरनि ताईं मुहैया थी सघे। दोस्तों हाणे हलूं था तफ़सीलात जे तरफ़। तो हाणे हलूं था तफ़सीलात जे तरफ़। इन नई एपिसोड में तव्हांखे ॾेखारियो वेंदो त नवाब खान कामीनो शख़्स सूबेदार इक़बाल खे घुराए उनखे चवंदो त मीर जेको आहे ज़ख़्मी थियल आहे, तव्हां उन्हनि जे पोयां लॻी पियो ऐं उन्हनि सभिनी खे जेको आहे सो जेल भेरे कयो। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधायूं त जेको आहे सो वक़्तु वञी नवाब खान कामीने खे ॿुधाईंदो त उन्हनि सभिनी जो रुख़ कचे तरफ़ हुयो ऐं तव्हांखे ॿुधायूं पुलिस उन्हनि जे पुठियां लॻंदी पर उहा नाकाम वेंदी। ऐं होॾऊं तव्हांखे ॿुधायूं सजावल खान नवाब खान कामीने ते सख़्तु गुस्से में हूंदो। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधायूं त हू पंहिंजो रद अमल ॾेखारींदो ऐं चवंदो त हाणे हिन कमीने सां जेको आहे सो खेल खेॾणी पवंदी, न त इहो कमीनो शख़्स असां सभिनी दोस्तनि खे जेको आहे सो हिक ॿिए खां दूरि करे छॾींदो। ऐं टे तरफ़ वरी तव्हांखे ॿुधायूं त जेको आहे सो शेर अली जे साथी पप्पू खे सजावल खान ॿधी खणी ईंदो। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधायूं उनखे जेको आहे सख़्तु खां सख़्तु कुटणी कढंदो ऐं होॾऊं शेर अली खे जॾहिं इहा ख़बर पवंदी त शेर अली हिन ते सख़्तु रद अमल ॾेखारींदो ऐं चवंदो सजावल खान पाण खे सम्झे छा थो, जेकॾहिं पप्पू खे उन हथु बि लाथो त मां उन जूं जेको आहे सो ॿाहूं भञी छॾींदमि। ऐं दोस्तों तव्हांखे मुंहिंजो रिपोर्ट कीअं लॻो कमेंट में पंहिंजो क़ीमती राय ज़रूरु ॾींदा। वठंदुसि दोस्तों तव्हां खां इजाज़त। जेकॾहिं अव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे मुंहिंजे भाउ जावेद जे चैनल खे सब्सक्राइब कंदा। अल्लाह।